दर्दन जो दरिया। ओए सुल्तान मां रेस के छा ही चवा वनी रेस के चओ त असां फैसले ते नहीं दासी केड़ी रेस असां चंगाई कई आ जो असां उनजे सद ते वञूं वही त वनी चओ रेस के हाणे असां पंहिंजे हथियारनि खे तेल हणी छॾियो आहे पंहिंजे लाइ जेतिरो बि पहिरो वधाए न वञी वधाए असां कंहिं बि वक़्तु हुनजा महिमान थींदासीं। हाणे असां ॿिनी धुरनि मां हिन ॻोठ में हिकु धुर रहंदा ॿिनी जो गॾु रहण महाल आहे। भई त ॿुधो ई न त मुंहिंजे भाइरनि छा चए वञी रेस के चओ। ठीक आहे सुल्तान मां हाणे न पुॼांसि। दादा मां त चवां थो त असां रेस जे पोयां चइनी तरफ़नि खां अहिड़ी त बाहि बाहि जो रेस असांखे पाण ई गोराम ॾेई छॾे ऐं गोराम जे एवज़ पंहिंजी जान आज़ाद कराए। करणो त ईअं ई पवंदो मल्हार रेस असांजी पुठी पोयां वार करे असांजे काज में कांधाणो कयो आहे जेके माण्हू असांजे मथां खिलाया अथई उनजो हिसाब हाणे रेस खे ॾियणो ई पवंदो। माई वसाई तुंहिंजे घर में गे बात सफ़ा वाहिरो करे वेही वई आहे। मुर्शिद साईं चए पियो त इहा माई कॾहिं बि सुख जो साह कोन खणंदी जेसि ताईं पढ़ाई करे इन गे बात खे त भॼाए नथो कढिजे। वसाई मुर्शिद साईं चए पियो इहा माई सुकून जे लाइ सुकी मरंदी घर में हूंदी पर बेसुकूनी हूंदी असली दिल में पिया विसविसा पवंदसि। मां सदको वञा मुर्शिद साईं त सदको वञा मुर्शिद साईं जूं ॻाल्हियूं 16 आना सच आहिनि। छा ॿुधायां तोखे माई सियाणी राति जो जॾहिं मां निंड थी कयां न अखियूं थी ॿुटियां त ॼण मुंहिंजो केर गलो तो दबाए केर मूंखे गुटा तो ॾे। खुदा कंदो हिन घर जा सभु जिन चिंबड़ी वेंदई। छोरी ये जिन मूंखे बचाई तो आए। वसाई सच पुछी न त ये चारी दुआ तोखे असली जीअण ई कोन ॾींदी। सियाणी ही चाहे थी त मां अॼु मरां त सुभाणे ॿियो ॾींहुं थिए। माई सियाणी असांजे घर में झेड़ो विझण लाइ छा लाइ थी अची तोखे भला ॿियो को कम न आहे छा? छोकर मां ईअं न आईंदी जॾहिं वसाई मूंखे न्यापो कंदी आहे न पोइ ईंदी आहियां हिते। हिनखे मां घुरायां थी त तुंहिंजे मथां कहिड़ो बार आहे मुंहिंजो घर आहे ही मुंहिंजी मर्ज़ी आहे मां कंहिंखे बि घुरायां कंहिंखे न घुरायां तूं केरु थींदी आहे वॾी मूंखे चवण वारी। चाची जंहिंखे वणी हुनखे घुरा ही तोखे बताल थी करे। आई छोरी दुआ मां वसाई खे बताल पई कयां ऐं हाणे वरी हिन जे मथां गेबात जो सायो विहारियो अथई। हाँ हुन वेचारी त सुकून ई बर्बाद थी वियो आहे। माई तूं हिनखे छॾ प्लीज बाहि तूं मुर्शिद साईं खे चओ त अची मुंहिंजे घर में पढ़ाई कर। आई हाँ हाँ वसाई मां मुर्शिद साईं खे सुभाणे वठी थी अचां अची तुंहिंजे घर में पढ़ाई करे जेका बि जिन भूत हूंदा न सभिनी ते पढ़ाई करे सभिनी खे मुंडरे छॾींदो। तोखे त ख़बर आहे न मां हसियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी। न मई न मुंडण जी का ज़रूरत न आहे। साईं जॾहिं अॻु पढ़ाई कई हुई न त तावीज़नि जा असर ख़तम थी विया हुआ हाणे बि जॾहिं अची घर पढ़ाई कंदो त न ग़ैबात जा बि असर ख़तम थी वेंदा। त अहिड़ी पढ़ाई करे असांजे घर में जेका बि ग़ैबात आहे सभु हितां भॼी वञे या वरी सड़ी रख थी वञे असांजे घर में हुनजो नालो निशानी न रहे। चइबो त हाणे सुल्तान साहब धमकी मोकिली आहे। हा बाबला साईं एॾो मथो ख़राब थी वियो आहे सुल्तान जो चप्पल सां मथो थो टकराए। हुकुम कयो बाबा साईं ॾियो न ॾारो कमदार फोटो हणंदो आहे सोटो वो धक्को लॻे था न पर हिन खे धक्को ज़रूर लॻंदो। जे तव्हां सां मथो टकराईंदो न त पंहिंजो ई मथो फाड़ाईंदो। गोॾनि भर झुकाइणो आहे उनखे सिकंदर। जेसी न सुल्तान खे सटको न ॾींदासीं न बाबा साईं तेसी सुधरंदो न। ओटे जो अञा सोटो हलियो ई न आहे सिकंदर। जंहिं ॾींहुं बाबा साईं इजाज़त ॾिनी न उन ॾींहुं ही सोटो अहिड़ो लॻंदो जो मग़ज़ ॿ टुकर ॾिसंदे। ओटाणे इन सुल्तान जो बंदोबस्त बि करणो पवंदो। इहो चंडो मुंहिंजे सब्र जो नाजाइज़ फ़ाइदो बि वठे। घणो सब्र कया मूं तमामु घणो सब्र कया मूं पुटा। हाणे वधीक सब्र कयमि न त सुल्तान जा हथ मुंहिंजे गिरबान में हूंदा। इन
अगर हाणे मूंखे सुल्तान जो पीलो करणो ई पवंदो तो हद खां वधीक उथी वियो हाणे। हाणे उनजो दिमाग़ एतिरो ख़राब थी वियो आहे जो अकबर खान न धमकियूं में मोकिले। मस्त उठ जा गोॾा कुटे उनखे पेरनि में झुकाइणो आहे, न त इहो मस्त उठ राजन खे लताड़े छॾींदो, चिपाटे छॾींदो। कीअं ॻाल्हि शुरू कयां, किथां शुरू कयां? न अॼु हिन सां इहा ॻाल्हि नाहे करणी, न त निभाॻो हरू भरू नाराज़ थी हलियो। कुझु ॾींहं हिनखे पाण सां गॾायोसि, जॾहिं हे फ्री थी वेंदो मूंसां, पोइ हिन सां ॻाल्हि कयां। हा ईअं सही आहे। छा थो सोची जड़ा खान? ख़ुदा वजह खान इहो सोचां पियो त हाणे कंहिंजो ढींगो ढेरी कयां। मुड़ यार मुड़, लोड़ल परान खे ॿाहिरि ईंदे न त पंहिंजाब छॾी वेंदे। ख़ुदा वजह जाड़े खान जा कख साइण वारा अञा ॼावा ई कोन्हनि। जाड़े खान गड़नि जा कख साड़े छॾिया। जेकॾहिं तूं ॿ टे ॾींहं मूंसां गॾु घुमंदे न ख़ुदा वजह खान, त तोखे ख़बर पवंदी त जाड़ो खान हो भाॻो आहे जेको पंहिंजे शिकार खे चॿाइण खां पहिरीं विही वेंदो आहे। सुल्तान सिर्फ तोसां ऐं सारंग सां नाहे कई, पर हुन असां सां बि वॾी जुठ कई आहे। ऐं हिन पलांद में हिन सुल्तान खे लेटाइणो आहे। पोइ हिन वच में ॾींहं लॻनि या साल, जॾहिं बि मौक़ो ॾिनई न त ठोकींदोमांसि कुख वारी बंदूक। सुल्तान खे लेटाइण कंहिं अकेले जो कमु न आहे। जॾहिं असां सभु गॾिबासीं न, पोइ कंहिं मक़सद ते पहुचंदासीं। असां थोरी बि लापरवाही कई न त इहो चाबलू रिछ कॾहिं बि असांखे वटि न ॾींदो। असां त हर वक़्तु तयारु आहियूं, जॾहिं हक़ लॻंदो त पहुची वेंदासीं। असांजी दिलि खे तॾहिं सुकून मिलंदो जॾहिं सुल्तान खे लटाईंदासीं। सरोवर, ये सुल्तान वारा सिर्फ तव्हां सां न आहिनि विड़िया, पर पुलिस खे पैसा खाराए मासां छेड़ लाइ मुंहिंजे मथां बि नाहक ज़ुल्म करायो अथऊं। ऐं मुंहिंजे कुराणे पीउ जी बेइज़ती कई अथऊं। हिन करे हिन दिलि में जेका सुल्तान वारनि जे खिलाफ़ बाहि आहे, उनजो तूं अंदाज़ो बि नथो लॻाए सघीं। ऐं हाणे इहा बाहि सुल्तान वारनि जे रत सां विसांबी, रत सां। पुटा, सावण खे तूं इन क़ाबिल बणाए जो सुल्तान ते केस थी सघे। बस पुटा, बस। सावण, बस सूबेदार खे फोन थो कयां भई तूं वञी गुड्डू, सावण ऐं सुल्तान ते केस दाख़िल कराए। ऐं ॿुध, मुख्य जवाबदार में सुल्तान जो नालो ॾिजे। जेसिताईं सुल्तान खे थाणे ते उबतो टंगराए उनजी खल पुठीअ तां नथो लारायां, तेसिताईं मूंखे सब्र ई कोन ईंदो। तूं हींअर जो हींअर वञ सावण, सूबेदार जब्बार सां मिल ऐं वञी केस दाख़िल करा। रही सघां सूबेदार खे फोन कयो, मां हींअर ई वञासि। तूं निकर त मां हुनखे फोन कयां। वञ। दिल दर्दन जो दरिया चंद चोॾीअ जो मुंहिंजो यार प्यारो मिलिया नेण सुणे यार सां करार थी विया, मिलिया नेण सुणे थी विया। अदा छा थो सम्झी? जल बकरी दनारनि जा धक। अदा मूंखे कहिड़ी ख़बर? अदा तूं पुराणो आशिक़ आहीं, ॾिसी नथो छोकिरी मुस्कुराए ॾिसे थी, खिले थी, लौड़ा हणंदी थी वञे। छा थो सम्झी? ठही वेंदी तुंहिंजे भाउ सां।
वो चरिया मुंहिंजा भाउ उस्ताद बुखारी जो कलाम न ॿुधो अथई? मुर्कण खे इज़हार न चइबो चरिया, जंहिंखे तंहिंखे यार न चइबो चरिया। अदा छो न अदा खे चई हिन जे रिश्ते जी घुर कई? पहिरियां हुनजे भाइरनि सां असांखे संगत रखणी पवंदी। अदा ये निभागा ॾिसी कोन थो, हिन वक़्त ताईं वतन था गाह कंदा से वांदा किथां हूंदा? ये शाम जो भर वारे होटल ते ज़रूर वेंदा। पोइ त अॼु शाम हुन होटल ते चकर हणो ई पवंदो। जेकॾहिं असांखे हिकु चकर मिली आहे न, हिकु दफ़ो चाहे असां प्यारींदासीं, हिकु दफ़ो हो प्यारींदा, संगत थी वेंदी। हा दा पोइ त मां हिननि खे कादन वारे होटल ते चाहे प्यारियां ई प्यारियां। साहब छा था कयो? मां तव्हांजे इंतज़ार में वेठो आहियां। सावण खान छेड़ो त कोन थो लॻे, पर रेस अकबर खान फोन कई आहे, हाणे को कदम त खणो पवंदो न। साहब हू मूंसां विड़िया आहिनि, मुंहिंजे घर में घिरी बग़ैर ॾोह जे पंहिंजी उताक में बंदि कयो अथऊं। सॼे ॻोठ जे साम्हूं घिटीअ में बि मुंहिंजी तज़लील कई अथऊं। तव्हां था चओ त छेड़ो न थियो आहे? जेकॾहिं झेड़ो थियो आहे न त सुल्तान खे बख़्श न कंदासीं सावण। अॼु जो अॼु सुल्तान खे गिरफ़्तार करे लाकअप कंदासीं। जवार साहब थियण बि ईअं थो अचे, जेसिताईं हिन ज़ालमनि खे कानून सबक़ न सेखारींदो न त ही कोन सुधरंदा। ईअं ई थींदो सावण। हाणे तुंहिंजो शिकार करणो पवंदो सुल्तान। तो घणो ई असांजे मथां ज़ुल्म कयो आहे, उन्हनि ज़ुल्मनि जो हिसाब तोखां सभु वठंदासीं। जॾहिं सुल्तान खां हिसाब किताब वठण जी ताक़त रखी उन ॾींहुं हलियो अचां, तोखे केर बि न रोकींदो। तुंहिंजो इहो गुरूर ई तोखे माराईंदो सुल्तान। असां लख हिणा सही, पर एतिरा कमज़ोर बि न आहियूं थिया जो पाण मथां थियल ज़ुल्मनि जो हिसाब बि न वठी सघूं। तोखां अहिड़ो प्लान कंदासीं जो ॾिसण वारनि जा लिंग कांडारजी वेंदा। सुल्तान तूं अॼु खां पोइ पंहिंजे लाइ पैरो वधाए छॾ, ऐं जेकॾहिं घरां निकिरी त पूरे पैरे सां निकिरजां। किथे ईअं न थिए त तुंहिंजी रत कुत्ता बि न छॾनि। हिकु ॻाल्हि तूं बि यादि रखजां वरियाम, त मुंहिंजे साम्हूं न अचिजां। ईअं न थिए जो मूंखे पूरे करण खां पहिरियां ई मां तोखे ख़तम करे छॾियां। उहो हाणे वक़्तु ॿुधाईंदो त केरु कंहिंजो थो कमु तमामु करे। मासी जादो जे तूं असांजी एॾी ख़िदमत कंदी रहंदी न, वीचारे जूं सभु ख़बरूं तोखे थी ॿुधाईंदासीं। हाणे मूंखे ॿुधायो, लीमक बि मुंहिंजो पेट में पइजी वियो अथव। मूंखे सची सची ॿुधायो त हाणे तव्हां जाड़े जा नियापा खणी वेंदा आहियो या न? हा चाची जादो खणी वेंदा आहियूं। न न असां नियापा कोन खणी वेंदा आहियूं, हाणे तुंहिंजो नियापो खणी वेंदासीं। त ॿुधा त कीअं खणी वञूं? कंहिंखे वरी कंहिंखे चाची जादो जे लाइ ऐं चाचे सावण लाइ। वात बंदि रख, मां चवई थी वात बंदि रख पंहिंजो। नियापो नथा खणी वञूं तॾहिं बि मोचड़ा था हणूं, जेकॾहिं खणी था वञूं तॾहिं बि मोचड़ा था हणूं। अरे कंहिं चयो आहे त घर में वेही ॻाल्हि आहे, पोइ हिते मूं वांगुरु हटी नथो पी? तोखे थोरी मारींदमि, तूं त वॾो होशियार माण्हू आहीं, तोखे छो मारींदो? इन भागो मोचड़ा तोखे हिनखे पादर हणंदुसि। सच में मां वॾो होशियार आहियां? न न तुंहिंजी कहिड़ी ॻाल्हि कजे, तुंहिंजी जेतिरी बि तारीफ़ कयां न घटि आहे। सॼी दुनिया में तुंहिंजी हाक आहे। हाणे मूंखे तूं सची सची ॿुधाए, अकेले नियापो खणी वेंदो? ॿियो कीअं ॾे न, सिर्फ़ु नज़ीरा ॾे। हाँ नज़ीरा ॾे। हाणे हे कर, मुंहिंजो नियापो तूं नज़ीरा ॾे खणी वञ। हा ॿुधाए छो न, ॿुधा भला कहिड़ो नियापो खणी वञूं? नज़ीरा खे ईअं चइजां त ॿुध, मुंहिंजो नालो न खणजां त मूं मोकिलियो आहे, चइजां मूंखे जाड़े मोकिलियो। इहो उबतो कमु असां न आहियूं कंदा। हाँ उबता कमु न कंदो आहे। कंदा आहियूं, तूं हिनखे छॾ, मरी पवंदो। कहिड़ो नियापो खणी वञूं नज़ीरा ॾे? पोइ ॿुधो, समझी विया न ॻाल्हि खे? हा मां वॾो होशियार आहियां, तूं कुटको न कर। जल्दी वञो, हाणे वञी नियापो ॾेई अचीसि, पोइ मोटी अचिजां, पोइ तोखे 200 ॾींदी सही। मासी जो वियुसि, ही जो आयुसि। वॾा अधे गुलू जे लाइ असां संग ताड़ियो ऐं
छोकिरी भी अदा गुलू के पसंद है जेकर तव्हां हा कयो अदा गुलू जो घर आबाद थी गुलू कंहिंजी छोकिरी आहे अदा हिन ॻोठ जी न आहे पोइ असांखे 12 संग मिलंदो अदा अञा 12 संग मिली वेंदो ॻोठ वारा असांखे संग किथे ॾींदा छोकिरी केरु आहे किथे वेठा आहिनि कंहिंजी धी आहे अदा छोकिरी गुलण खान जे ॻोठ जी आहे बाक़ी कंहिंजी धी आहे इहा तव्हांखे 2 ॾींहंनि में जांच करे ॾींदुसि मतां छोकिरी जो किथे ॿी जाते रिश्तो थियल हुजे अदा वॾा असां इहा जांच कंदासीं जेकॾहिं छोकिरी जो रिश्तो थियल आहे त पोइ बसि बाक़ी जेकॾहिं न आहे थियल न अदा आहे करे तव्हांखे हलणो पवंदो तव्हां सिर्फ़ु जांच करे अचो जेकॾहिं रिश्तो ॿी जाते न आहे थियल न त इहो रिश्तो गुलू खे वठी ॾींदासीं जेकॾहिं छोकिरी जो रिश्तो ॿी जाते थियल आहे पोती पयल आहे पोइ त मजबूरी आहे रिश्तो त कोन मिलंदो न अदा ख़ुदा कंदो रिश्तो कोन थियलु इहा मूंखे मिलंदी पर तव्हां थोरी कोशिशि कजो न अड़े गुलू थोरी छो मां तुंहिंजे लाइ पूरी कोशिशि कंदुसि कीअं अदा गोराम जे अगवा जी एफआर हिन जे मथां अकबर जे मथां जेका दाख़िल थियणु खपे हा करन सुल्तान वारनि वरी बराम जे मथां केस दाख़िल करे वॾी ग़लती कई आहे चाचा नवाब हाणे भला असां रईस अकबर मथां केस दाख़िल कयो हाणे पुलिस वारी पंहिंजे हथरातू में केस ठाहींदी त जेको आहे तव्हां मना खे अगवा करायो आहे तव्हां लिकायो आहे वरी पुलिस चवंदी कॾहिं तव्हां कंहिंजे मथां केस दाख़िल था करायो कॾहिं कंहिंजे मथां केस था दाख़िल करायो पुलिस का आहे छा वैल आहे हिनखे छॾाइण लाइ असांखे कुझु न कुझु करणो पवंदो चाचा नवाब जेकॾहिं असां ईअं ई ओताक ते बीठा हूंदासीं न त गोराम कॾहिं बि वापसी न ईंदो दाऊदी इहा तूं सोराना पक सम्झ त गोराम खे अगवा अकबर खान करायो हाणे इहा ख़बर पए त अकबर खान जो वास्तो कंहिंसां आहे त उनखे चई ऐं हुन मथां ज़ोर रखायो राजन केस में हथ विझंदासूं त पुलिस अकबर खे कान थी ॿधियो सघे ऐं हुन जो केस ई लुड़ी वेंदो पंहिंजो न त पोइ हमरा गॾु करे पाणे हमिलो करायूं अकबर खान जे मथां चाचा नवाब को बि अहिड़ो माण्हू कोन थो सुझे जेको अकबर खान खे मञाए चाचा नवाब तव्हां हिकु चकर रईस सां मिली ॾिसो थी सघे थो तव्हांजो चयो मञे अकबर खान सां मिलण फज़ूल आहे ऐं हुन में उहा थूम ई कान्हे कंहिंखे सुञाणण वारी त अख ई कान अथसि उन सां मिली कयूं छा उन मां कुझु बि कोन वरंदो हाणे असांखे को ॿियो रस्तो वठणो पवंदो न हुजे पर भर में यारो हुजे ॿियो हुजे न हुजे पर भर में यारो हुजे ये दुनिया दर्दन जो दरिया लिखी ॾे त तूं ॿी शादी न कदे मां तोखे अॼु ई आज़ाद थो करे छॾियां लिखी ॾे बस या तुझी भुल आहे त मां ॿी शादी न कंदुसि मां शादी ज़रूर कंदुसि पर हिन खां पहिरियां तुम्हारी धीअ खे तलाक ॾींदुसि इहो सभु कम सावण रेस जो आहे ये सभु मिली असांखे झुकाइण था चाहिनि तव्हां बि पराई छोकिरीअ जे करे सावण खे ॿधी खणी आया हुयो वरियाम खे वञी जेल में कुटरायव कहिड़ी ज़रूरत हुई गुराम जे करे दुश्मनी विहारण जी लहर में लका